नसीबा तू इते ही आहीं? हाँ, आउं केॾांहुं वेंदसि? अलाए, मूं सम्झो त दरिया ते वई हूंदीअ। आउं दरिया ते वञी कुॼां कंदसि? दरिया ते वञी मूंखे रुॻो असलम यादि ईंदो आहे। इहा ॻाल्हि न पुछ नसीबा, इन ॻाल्हि ताईं त आउं रोई रोई तोॾां आई आहियां। तूं त असलम ऐं आरब जी हिकिड़ी ई भेण आहीं। जंहिं भेण जा भाइर वरियनि खां गॾु न हुजनि, हुन भेण खे कुॼां वणंदो? नसीबा, आउं त वरी बि दिलि ते पथर रखी पई हलंदी आहियां। अम्मा वेचारी त सफ़ा झुरी पई आहे। कॾहिं लतीफ़ साईं जा बेत चवंदी आहे त कॾहिं वरी उबतियूं ॻाल्हियूं कंदी आहे। सारा, काकी से भागी उबतियूं ॻाल्हियूं कीन कंदी आहे। वरे थिया आहिनि पुटनि जे विछोड़े खे, ऐं अञा ताईं वेठी उन्हनि खे ईअं जो ईअं ई सारे। मां जी दिलि आहे, हर वक़्तु निहार दरिया ॾांहुं हूंदी अथसि। वरियनि जो विछोड़ो आहे न, पर अदावारनि जो न को अतो आहे न ई को पतो आहे। अलाए त कहिड़े सीर में फासी पिया आहिनि, अलाए त कहिड़े बंदर ॾे भुलिजी हलिया विया आहिनि। भुलिया कीन आहिनि, रुलिया आहिनि। बसि आउं बि रब साईं खां इहा ई दुआ घुरंदी आहियां त शल रब आरिब ऐं असलम खे सही सलामत पंहिंजे घर वापसि मोटाए, ऐं वरी के हिते ख़ुशियुनि जा मेला थियनि ऐं हे सॼा माण्हू नचनि। नसीबा, तुंहिंजी ऐं मुंहिंजी शादी बि त तॾहिं ई रुकियल आहे न? हा, रब साईं घणो ई इम्तिहान वरितो आहे। हाणे शल असांजो भाग भलो करे। सारा, मूं ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि मां तोखां चांहि जो ई कोन पुछियो। न न, आउं चांहि कीन थी पियां। तूं वांदी थी करे अचिजे, अम्मा खे अचे दिलासो ॾिजांइ। हा ठीकु आहे, आउं सुभाणे ईंदसि। ठीकु आहे, हाणे आउं हलां थी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।